नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद वला तलबिसुल हक़्क़ बिल बातिल व तक्तुमुल हक़्क़ व अंतुम तालमून सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल करीम। अहले हिजाज ने कर ली है बैयत यजीद की, अहले हिजाज ने कर ली है बैयत यजीद की, आज फिर उम्मत को जरूरत है हुसैन की। मां इत्तेहाद अहले सुन्नत के जस ॾींदुस दोस्तन के जन शॉर्ट नोटिस ते अज हिते प्रोग्राम रखियो ऐं कामयाब रैली कामयाब प्रोग्राम जी मां मुबारक ॾींदुस इत्तेहाद अहले सुन्नत जे दोस्तन के। उन खां बाद में इहो तमाम दोस्तन के अर्ज़ रखां त इस्लाम जे लाए कलमे जे लाए जिदोजहद दुनिया जे अंदर उन्हनि माण्हुनि कई आहे जंहिं जे सीने में मदीने वारे जो सचो इश्क आहे। अॼु हिते लाड़काने जे अंदर जनाबाग गेट ते उहे दोस्त गॾु थिया आहिनि जंहिं जो कंहिं न कंहिं दरगाह सां तालुक आहे, कंहिं न कंहिं पंहिंजे मुर्शिद सां तालुक आहे ऐं ही जिदोजहद उहे ई कंदा आहिनि जंहिं जे सीने में मदीने वारे साईं जो इश्क हुजे। असांजे सीननि में पंहिंजे पीर कामिल हर वक्त इहो ई ॾसियो आहे त उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे जाथे भी हुजो तव्हांजे दिल में तव्हांजे ज़बान में इहो आवाज़ हुजे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। जंहिं जे सीने में मदीने वारे जी मोहब्बत आहे उहो पंहिंजो तन भी कुर्बान कंदो, उहो पंहिंजी मिल्कियत भी कुर्बान कंदो, उहो पंहिंजा बच्चा भी कुर्बान कंदो। लाड़काने में 15 लाख खां वधीक माण्हू रहनि था, ऐलान भी कया विया हा, पर हिन स्टेज ते हिन प्रोग्राम में उहे माण्हू ईंदा, उहे हिते तालुक रखंदा, उहे दर्द वारा ईंदा जंहिं जो कंहिं न कंहिं पीर कामिल सां राब्तो हूंदो। इए आजादियूं न मिलंदियूं आहिनि। घर में वेठे करे जेके चवनि था असां मुस्लमान आहियूं, असां मुस्लमानी जो जज्बो रखूं था, इहे रुगो नाले जा मुस्लमान आहिनि। 58 खां वधीक मुस्लमान दुनिया जे अंदर रहनि था, सब तमाशाई बणियल आहिनि। फलस्तीन जे बच्चे खे क़त्ल कयो थो वञे। कल मां हिकिड़ो मोबाइल ते ॾिठो त गॾह गाॾे ते पंहिंजा 4 पुट शहीद, 2 न्याणियूं ऐं पंहिंजी ज़ाल खे खयूं थो अचे हॉस्पिटल। उन्हनि खे खाइण जे लाइ न आहे, उन्हनि जे बच्चनि खे क़त्ल कयो थो वञे, उन्हनि खे जेको त मारियो थो वञे। अॼु जेकॾहिं हुकुमराननि खे इहो मथे में सूर न आहे त मां दावा सां चवां थो इन्हनि हुकुमराननि जे सीननि में इश्क़े रसूल न आहे। जेकॾहिं इश्क़े रसूल हुजे हा त हिन वक्त मिसाइल जा फायर कया वञनि हा। अॼु तकरीबन मुसलमाननि जा जेके बादशाही कनि था, जेके हुकुमरान आहिनि, उन्हनि वटि खुशामदी टोले जा कुछ माण्हू शामिल थी चुका आहिनि, उते कुछ गद्दार शामिल थी चुका आहिनि। तॾहिं हिन वक्त ताईं ख़ामोशी आहे, पर इस्लाम ऐं कलमे इहो साबित कयो आहे त पहिरियां बि अमेरिका 20 मुल्कनि जी फौज गॾु करे अफगानिस्तान ते हमलो कयो, 20 साल अफगानिन सां विढ़िया। नेठ आखिर में अंग्रेजन यहूदिन इहो तस्लीम कयो त जंहिंजे सीने में ला इलाहा इल्लल्लाह है उन सां मुक़ाबलो नथो कयो वञे। त अॼु भी इंशाअल्लाह ताला पंहिंजे ईमाननि खे मज़बूत रखो, पंहिंजे दरगाहुनि सां तालुक रखो, पंहिंजे मुर्शिदनि सां हर वक्त वचन में रहो, हर वक्त साथ में रहो। जॾहिं भी असांखे अहले सुन्नत दरगाहुनि जे आवाज़ ईंदो त असांखे पंहिंजी मिल्कियत, पंहिंजा बच्चा, पंहिंजी जान, फलस्तीन हुजे या जेको भी मुसलमाननि जे मथां ज़ुल्म थो थिए, असांजो तन मन उन्हनि जे मथां कुर्बान आहे।